गाजीवंद लॻ ॻोठ ढोलण मलाह जे रहवासी बादल मलाह पंहिंजे पुट हाकिम मलाह सां गॾु ज़ख़्मी हालत में प्रेस क्लब गाजीवंद पहुची साफ़ हिन अॻियां दाईंदे चयो आहे त असां पंहिंजी ज़मीन ते कमु करे रहिया हुआसीं त असां जेई बिरादरी जा बाज़र अलहदीनू मलाह फ़कीर मोहम्मद अली गौर ऐं शाहनवाज़ मलाह ओचितो असां मथां लठिन ऐं कुआड़ियुनि सां हमलो करे ॾिनो, जंहिं सबबु मूं बादल ऐं मुंहिंजे पुट पीरबख्श ऐं साहब मलाह जा मथा फाड़े शदीद ज़ख़्मी करे फरार थी विया, जंहिंजी असां बचलपुर थाणे ते NC दाख़िल कराई आहे, मगर जवाबदार बासर ऐं ॾोहारी हुजण करे मक़ामी पुलिस संदन ख़िलाफ़ कार्रवाई करण खां लवाए रही आहे। हिननि वधीक चयो त जवाबदार धुर ॾाढ जे ज़ोर ते असां मिसकिन जी ज़मीन फबाए असांखे ॻोठ मां लॾाइण चाहिनि था। हिननि SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे ऐं असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।